अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार माया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस उमर अता बंदयाल की सदारत थे जुडिशियल कमीशन जो इजलास चीफ जस्टिस के नामजद 5 जजन जा नाला अक्सरियत राय सां रद्द। सिंध हाई कोर्ट में जस्टिस हसन अली रिजवी, जस्टिस शफीक सिद्दीक, जस्टिस नेमतुल्लाह के नालन ते गौर वीचार। हुकूमत जो फॉरेन फंडिंग केस जो फैसलो तुर्त बुधाइण जो मुतालबो। फॉरेन फंडिंग केस जो फैसलो बुधाइण में देर समझ खां ॿाहिर आहे। केस जो फैसलो महफूज आहे। इलेक्शन कमीशन के फैसलो बुधाइण में कहिड़ी रंडक आहे। केस में 70 करोड़ डॉलर का वधिक रकम की खबर पई आहे। घरू वजीर राणा सनाउल्ला प्रेस कॉन्फ्रेंस कदे चयो आहे त साबित थी चुको आहे त पीटीआई के 350 गैर मुल्की माण्हुनि ऐं कंपनियुनि फंडिंग कई। पीटीआई वारन उन केस में बचण लाइ 9 दरखास्तूं ॾिनियूं आहिनि। पीटीआई के समूरन आलमी गुजन अकाउंट जो रिकॉर्ड अवाम आडो आंदो वञे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज जो मुतालबो। ट्वीट बयान में मरियम नवाज चयो आहे त इलेक्शन कमीशन में कूड़ा सर्टिफिकेट जमा कराईंदड़ इमरान न्याजी खिलाफ सख्त कार्रवाई कई वञे। इंसाफ के तहरीक इंसाफ न बणाइण घुर्जे। इस्लामाबाद में मौलाना फजलुर रहमान की सदारत में पीडीएम जो इजलास शुरू। नून लीग की नायब सदर मरियम नवाज, शाहिद खान अब्बासी और बिया शरीक नवाज शरीफ के वीडियो लिंक जरिए शिरकत। इजलास में सुप्रीम कोर्ट के फैसले का पोए वाली सूरत हाल ते गौर विचार। मुल्क में बरसातुन का पोए पैदा थियल सूरत हाल बाबत वजीर आजम शहबाज शरीफ की सदारत हेठ आला सतही इजलास। वफाकी वजीर, सेक्रेटरीज और बिया शरीक सिंध के वडे वजीर मुराद अली शाह वीडियो लिंक जरिए इजलास में शिरकत कई। इजलास में आगाही ॾींदे वडे वजीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में बरसातुन दौरान 47 ॿारनि समेत 93 जना फोत थिया। सिंध अंदर जुलाई दौरान बरसातुन जो सिलसिलो शुरू थो। सूबे में चौमासी के सीजन में 48.3 मिलीमीटर बरसात थी। वडे वजीर मूजिब सिंध अंदर जुलाई दौरान बरसातुन जो सिलसिलो शुरू थो। सूबे में चौमासी की सीजन में 48.3 मिलीमीटर बरसात थी। पंजाब असेंबली में डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मदारी खिलाफ बेएतमादी जो ठहरा मंजूर। पीटीआई अगवान राजा बिशारत डिप्टी स्पीकर खिलाफ बेएतमादी जो ठहरा पेश कयो, जैसे ऐवान अक्सरियत राय से मंजूर करे वरतो। पंजाब असेंबली में सुभाणे शाम 4 वगे स्पीकर की चूंड कई वेंदी। डॉलर की ऊंची उड़ाम जारी। डॉलर मुल्क की तारीख की बुलंद तरीन सतह ते पहुंची वियो। इंटरबैंक में डॉलर 3 रुपया 98 पैसा महंगो थियण बैदि 240 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 241 रुपयनि जो थी वियो। 10 ॾींहनि दौरान डॉलर की कीमत में 29 रुपयनि ताईं वाध आई। बिजली एक भेरो ॿीहर महांगी। के इलेक्ट्रिक पारां बिजली की कीमत 11 रुपया 39 पैसा वाध। नेपरा मंजूरी ॾेई छॾी। CPPA पारां 9 रुपया 90 पैसा फी यूनिट महांगी करण जो इम्कान। नेपरा सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी की दरख्वास्त से अज बुधनी कंदे माहवार फ्यूल एडजस्टमेंट की मद में बिजली के अघन में वाध की दरख्वास्त की गई। सिंध सरकार सिंध में गैर कानूनी तौर तरसल अफगान पनाहगीरन के नेकाली ॾियण जो ऐलान करे छॾियो। सूबाई वजीर नासिर शाह चयो आहे त ॾोहनि में मुलविस अफगान पनाहगीरन के कानून मूजिब सज़ा मिलंदी। ॾोहनि में मुलविस अफगानिन के सज़ा बैदि संदन मुल्क वापस मोकिलियो वेंदो। मीडिया से ॻाल्हाईंदे नासिर शाह चयो आहे त पीटीआई की सियासत कूड़ ते बदल आहे। इमरान जी ख़त ते मेंबर नाअहल ऐं ॿिए पार्टी के सरबराह के ख़त के न मञियो वियो। हालिम आदिल शेख खिलाफ का भी इंतकामी कार्रवाई न पई थिए। कुछ इलाइक़नि मां बरसाती पानी निकाल न आहे थियो, उन ते हू माज़रत करे थो।
सिंध हुकूमत इंतकामी सियासत ते यकीन नथी रखे। अलीम आदिल शेख सरकारी जमीन ते कब्जो कयो आहे। इतला ते सूबाई वजीर शर्जील नाम मेमन चयो आहे त छा सरकारी जमीन ते फार्म हाउस ठाराइण जायज़ आहे। अलीम आदिल खे एंटी करप्शन टीम कार्रवाई कंदे गिरफ्तार कयो। शर्जील नाम मेमन मूजिब आसिफ जरदारी जल्द ॾेह वापस ईंदो। इमरान जूं निंडूं हराम थी वेंदियूं। PTI के सिंध में उम्मीदवारी न पिया मिलनि। सुप्रीम कोर्ट जे खुद मुख्तारी के आईनी तहफ़्फ़ुज़ हासिल है। सुप्रीम कोर्ट जा इख्तियार वधाए सघजन था, घटाए नथा सघजन। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त सुप्रीम कोर्ट के अदलिया जो कातिल चयो वियो। सुप्रीम कोर्ट के खीसे जी घड़ी या हथ जी लठ बणाए नथो सघे। पंजाब जो सियासी किचरो गटर में उछलियो वेंदो। नेब जे मनपसंद तरमीम ख़त्म थींदी ऐं समुंड पार रहंदड़ माण्हुनि खे बि वोट जो हक़ मिलंदो। डॉलर 250 रुपया ऐं 7 अरब डॉलर जा ज़ख़ीरा घटिजी विया आहिनि। मुल्की मिल्कियत विकिणण खां अॻु संदन खेल ख़त्म थी वेंदो। चूंडूं अक्टूबर या नवंबर में थींदियूं। न पसंद कानून साज़ी थींदी, न ई मनपसंद ॿिया फ़ैसिला कया वेंदा। अॻूणो सदर ऐं पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी आलमी वबा कोरोना में वड़जी वियो। समाजी राब्तनि जी वेबसाइट ते जारी बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे वालिद खे कोरोना जी हवाले सां अवाम खे आगाही ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी मूजिब आसिफ ज़रदारी जी कोरोना जी टेस्ट रिपोर्ट हाकारी आई आहे, जंहिं बैदि हुन पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो। बिलावल भुट्टो मूजिब आसिफ अली ज़रदारी जी कोरोना वैक्सीन मुकमल थी चुकी आहे। खेसि मामूल अलामतूं आहिनि ऐं संदन इलाज जारी आहे। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में रात देर सां मींहं खां पोइ रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो। रोड रस्ता तला बणिजी विया। गार्डन, शारफ फैसल, यूनिवर्सिटी रोड, उर्दू बाज़ार, सदर, II चंद्रीगौर रोड, क्लिफ्टन ॿियनि इलाइक़नि में तेज़ मींहं खां पोइ रोडनि ते पाणी बीहजी वियो। सिंध असेंबली जो रोड पाणी में बुॾी वियो। सिंध हाई कोर्ट, सिंध सेक्रेटेरिएट, बंस रोड, अब्दुल्ला हारून रोड ऐं उर्दू बाज़ारुनि जूं घिटियूं पाणी में बुॾी वियूं। सिंध के 20 खातन में फोती कोटा तहत 326 नौकरियों की मंजूरी। चीफ सेक्रेटरी की सदारत हेठ फोती कोटा बाबत इजलास। सेक्रेटरी कानून का फोती कोटा पॉलिसी और समूरन डिप्टी कमिश्नर का गुजरल 6 महीनन की DRC रिपोर्ट तलब। सिंध पुलिस के 76 इंस्पेक्टरन के DSP के ओहदे ते तरक्की माणीदड़ पुलिस ऑफिसरन की मान में सेंट्रल पुलिस ऑफिस कराची में तकरीब मुनक़िद। IG गुलाम नबी मेमन पारा तरक्की माणीदड़ DSPs के ॾोहनि ते ज़ाब्तो आणण जी हिदायत। संदसि चवणु आहे त कराची समेत सिंध में अमन अमान जी सूरतहाल खे ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हैदराबाद में बिलाल काका कत्ल केस में गिरफ्तार 4 जवाबदार अदालत में पेश। मुख्य जवाबदार शाह सवार पठान के रिमांड मुकम्मल थियण बैदि सेंट्रल जेल मोकिलण जो हुकुम। 3 जवाबदारनि खे ॿीहर जिस्मानी रिमांड ते 2 ॾींहनि लाइ पुलिस हवाले। जाफराबाद वेझो ज़मीनी तकरार तां 2 भाइरनि में छेड़े दौरान भाउ खे बचाईंदे भेण मारिजी वई। एक औरत जख्मी। वाक़े बैदि मक़तूलनि जो मर्द ऐं ज़ख्मी औरत अस्पताल मुंतकिल। जवाबदार नज़ीर खोखरो गिरफ्तार। ऐं ठारूशा में बरसातुनि खां पोइ गैस ट्रोकर खयो। मर्ज़ में मुब्तला 2 नीगर फोत। पोहरियत साबिर चना जा 2 पुट 5 वरे जो मोहम्मद अलवील ऐं 6 वरे जो अकील चना फोत थी विया।